Chemistry class now, Bab Bhatton, chemical reactivity, सबक पंजों, noble metals and their commercial value. आवां chemistry उस्ताद नजील चन्ना, आवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे जो करियर जा मौजू आहिनि सिल्वर, चांदी, गोल्ड, सोन ऐं प्लाटिनम। ये नोबल मेटल्स आहिनि, इन्हनि जा असां कमर्शियल वैल्यूज़ ऐं इस्तेमालु पढ़ंदासीं। Commercial value of silver, gold and platinum. Silver, चांदी जंहिंजी निशानी आहे AG. It is widely used in society. इनखे समाज में आमतौर ते इस्तेमालु कयो वञे थो. It is used in jewelry, decorative items and silver tableware because it does not tarnish and maintain its silvery shiny appearance. चांदीअ खे ज्यूलरी, ज़ेवरात में ॿिया जेके घर खे सिंगारजण जे लाइ आइटम्स इस्तेमालु थियनि था उन्हनि में ऐं असांजे टेबल ते जेके शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि गिलास जग वग़ैरह थांव उन्हनि में पिणु चांदीअ जो इस्तेमालु थींदो आहे छो त चांदी जेका आहे उहा डल कोन थींदी आहे न उनजो जेको रंग आहे उहो तकिड़ो विञाइजंदो कोन्हे को डिम न थींदो आहे ढरो कोन थींदो आहे उनजी जेका पंहिंजी सिल्वरी क़िस्म जी अच्छी हिकिड़ी अपीयरेंस हूंदी आहे उहा उनजी सदाईं मेंटेन रहंदी आहे। मिसाल जे तौर ते ज़ेवरात जेके आहिनि उन्हनि खे ॾिसो उन्हनि में चांदी इस्तेमालु थिए थी पई। टेबल वेयर्स में जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थांव आहिनि उहे पिणु चांदीअ जा इस्तेमालु थींदा रहिया आहिनि। इट इज़ यूज़ टू मेक मिरर्स बिकॉज़ इट इज़ बेस्ट रिफ्लेक्टर ऑफ विज़िबल लाइट। जेका असांखे नज़र ईंदड़ रोशनी आहे उनजो बेस्ट रिफ्लेक्टर आहे सिल्वर इन जे करे उनखे आइननि में पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे। सिल्वर फॉर्म्स कंपाउंड्स ऑफ सिग्निफिकेंट इंपॉर्टेंस। चांदीअ जा कुझु तमामु अहम मुरकब आहिनि जेकी असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते सिल्वर नाइट्रेट या ल्यूनर कास्टिक जेका हैलोजन जी डिटेक्शन में इस्तेमालु थींदी आहे। हैलोजन याने जेकी असांजो ग्रुप 7A आहे नॉन मेटल्स जो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वारो उन्हनि खे मालूम करण लाइ डिटेक्ट करण जे लाइ पिणु असां सिल्वर जो मुरकब आहे सिल्वर नाइट्रेट उहो इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ो अननोन हेलाइड सॉल्यूशन खणो था ख़बर न आहे उन में क्लोराइड आहे या उन में ब्रोमाइड आहे या उन में आयोडाइड आहे त असां उन में छा कंदासीं सिल्वर नाइट्रेट ऐड कंदासीं। सिल्वर नाइट्रेट जॾहिं उन में ऐड कंदासीं त उन में मुख़्तलिफ़ हिकिड़ा PPT जेका आहे दाण दाण ठही पवंदी आहे उहा उन जा रंग मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। उन्हनि रंगनि खे ॾिसी करे असां अंदाज़ो लॻाईंदा आहियूं त इन में कहिड़े क़िस्म जो क्लोराइड जेको आहे ब्रोमाइड आहे या फ्लोराइड आहे याने कहिड़े क़िस्म जो उन में हेलाइड पयल आहे। हाणे हिते जो प्रिसिपिटेट आहे सिल्वर हेलाइड जी उहा ठही वई आहे। ईअं असां सिल्वर नाइट्रेट खे हेलोजन जी डिटेक्शन में इस्तेमालु कंदा आहियूं। Light sensitive material silver bromide and silver iodide are used in photographic films. फोटोग्राफिक जेके फिल्म्स थींदियूं आहिनि उन्हनि में पिणु सिल्वर ब्रोमाइड या सिल्वर आयोडाइड इस्तेमालु थींदो आहे। हाणे इन में जेको असांजो सिल्वर आहे उहो लाइट सेंसिटिव हूंदो आहे। जीअं हेॾां हे ब्लैक कलर जो आहे पर उन ते जीअं ई रोशनी पवंदी आहे सनलाइट पवंदी आहे त सिल्वर उहो पाण छा थींदो आहे त फोटो जी शिकिल वठी करे ऐं बीही रहंदो आहे। जीअं त उहो लाइट सेंसिटिव आहे तंहिंजे करे उहो असांजो जेको फोटोग्राफ आहे जेको नज़र ईंदो आहे उहो सिल्वर जे उन लाइट सेंसिटिविटीअ जे करे उहो असांखे नज़र ईंदो आहे। बाक़ी ब्रोमीन जेका आहे या जेको ॿियो हुन सां गॾु हेलाइड हूंदो आहे उहो गैस जी सूरत में उतां ख़ारिज थी वेंदो आहे पोइ हिते वञी सिल्वर बचंदो आहे जेको असांखे उन ते फोटो नज़र ईंदो आहे। तंहिंजे करे सिल्वर पाण ब्रोमीन या आयोडीन सां गॾिजी करे हेलोजन सां गॾिजी करे इन फोटोग्राफिक फिल्म्स में पिणु इस्तेमालु थींदो आहे। गोल्ड AU सोन आंसर जंहिंजी निशानी आहे AU। गोल्ड हैज़ इंपॉर्टेंस इन आवर सोसाइटी। सोन खे असांजे मुआशिरे में तमामु वॾी अहमियत हासिलु आहे। इट इज़ यूज़ड इन ज्यूलरी इहो ज़ेवरात में इस्तेमालु कयो वेंदो आहे बिकॉज़ इट हैज़ वेरी हाई लस्टर छो त हिनखे तमामु वॾी चमक हूंदी आहे ख़ूबसूरत हिन जो फिको रंग थींदो आहे ऐं ही जेको टार्निश थींदो आहे रंग घटि थियण वारो जेको ख़ासियत थींदी आहे या डिम थी वञण वारी
उन जे ख़िलाफ़ु हिन में तमामु वॾी रेज़िस्टेंस हूंदी आहे, तमामु घणो मज़बूत हूंदो आहे. गोल्ड इज़ यूज़्ड इन इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स. इलेक्ट्रॉनिक जेके बि कंपोनेंट्स आहिनि उन्हनि में सोन इस्तेमालु थींदो आहे, तमामु थोरी क्वांटिटीअ में, बिकॉज़ इट इज़ हाईली एफिशिएंट कंडक्टर ऑफ करंट एंड कैन नॉट कोरोड. छो त इहो करंट जो तमामु असरअंदाज़, तमामु मुअसिर कंडक्टर आहे ऐं इन खे कट कोन लॻंदी आहे. तमामु सन्हनि तारुनि वायरुनि जी सूरत में इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स जे अंदरि ई इस्तेमालु थींदो आहे. Gold is used in connecting wires, connection strips, switches, and relay contacts to make electronic devices highly reliable. Electronic जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे हाईली रिलायबल बणाइण जे लाइ स्विच, रिलेज़, कनेक्शन स्ट्रिप्स ऐं तारुनि वग़ैरह खे मिलाइण जे लाइ सोन जो इस्तेमालु थींदो आहे. Therefore, gold is used in cell phones, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम्स, कैलकुलेटर्स etc. इन जे करे सोन मोबाइल फ़ोन्स में इस्तेमालु थींदो आहे. GPS जेके सिस्टम आहिनि या कैलकुलेटर आहिनि उन्हनि जे अंदरि पिणु इस्तेमालु थिए थो. गोल्ड इज़ यूज़्ड इन लैपटॉप कंप्यूटर्स फॉर रैपिड एंड एक्यूरेट ट्रांसमिशन ऑफ डिजिटल इंफॉर्मेशन. सोन खे वरी तव्हां कंप्यूटरनि जे अंदरि ही कंपोनेंट्स ॾिठा हूंदा, इन्हनि में पिणु गोल्ड इस्तेमालु थियलु हूंदो आहे त जीअं डिजिटल जेका इंफॉर्मेशन आहे उहा एक्यूरेट, तमामु एक्यूरेसी सां थी सघे. इट इज़ यूज़्ड इन डेंटिस्ट्री. ॾंदनि वारी फील्ड में पिणु सोन इस्तेमालु थींदो आहे. इट इज़ केमिकली इनर्ट, छो त इहो कीमियाई तौर ते गैरआमिल आहे, रिएक्शन कोन कंदो आहे जो हुन मां नुक़सानु पहुचे, नॉन एलर्जिक हूंदो आहे एंड ईज़ी फॉर डेंटिस्ट वर्क. ऐं वरी इन में हिकिड़ी इहा बि सहूलियत आहे त कमु करण में ही तमामु घणो सवलो थींदो आहे इन्हनि ख़ासियतुनि जे करे बि ऐं उहो पंहिंजे ॿियनि फिज़िकल प्रॉपर्टीज़ जे करे. गोल्ड कोटेड पॉलिस्टर फिल्म्स आर यूज़्ड इन स्पेस व्हीकल्स. सोन जो तह चढ़ियल पॉलिस्ट्राइप जेके फिल्म्स थियनि थियूं, तह थियनि था, उहे खिलाई गाॾियुनि जे मथां चढ़ियल हूंदा आहिनि टू रिफ्लेक्ट इंफ्रारेड रेडिएशन एंड स्टेबलाइज़ द टेम्परेचर ऑफ स्पेस व्हीकल. त जीअं शुआ जा जेके इंफ्रारेड रेडिएशन अचनि था उन्हनि खे पोइ हिते मोटाए छॾनि ऐं अंदरियों जेको हिन जो टेम्परेचर आहे स्पेस व्हीकल जो उनखे मुस्तहकम रखी सघनि. दी helmet of astronaut is coated with thin film of gold. एस्ट्रोनॉट खे जेका हेलमेट पातल हूंदी आहे उहा पिणु सोन जे सन्हे तह सां ढकियल हूंदी आहे, विच रिफ्लेक्ट इंटेंस सोलर रेडिएशन, जेको सिज जे तमामु गरम शुआनि खे वापसि मोकिले छॾींदो आहे एंड प्रोटेक्ट आइज़ स्किन ऑफ एस्ट्रोनॉट, ऐं खिलाबाज़ जी अखियुनि खे उन्हनि शुआनि खां ऐं चमड़ीअ खे महफ़ूज़ रखंदो आहे. Glass surface coated with gold will reflect solar radiations outward. जेकॾहिं गिलास जे मथां तव्हांजो सोन जी तह चढ़ियल आहे त उहो ऊन्हारे में छा कंदो त तव्हांजे जेके ॿाहिरां सिज जा शुआ अचनि था उन्हनि खे ॿाहिरि ई मोटाए छॾींदो त अंदरि जेको कमरो आहे उहो तव्हांजो थधो रहंदो ऊन्हारे जे दौरान. इट आल्सो रिफ्लेक्ट्स इंटरनल हीट इनवर्ड एंड कीप्स द बिल्डिंग वार्म इन विंटर. ऐं वरी सियारे जे दौरान छा कंदो, जेका अंदरूनी गर्मी आहे उनखे अंदरि ई रिफ्लेक्ट कंदो, ॿाहिरि कोन छॾींदो. इन जे करे गर्मी जो कमरे में जमो थी वेंदी त सियारे में तव्हांजो कमरो वरी थधो गरम रहंदो आहे. Gold symbolizes purity, beauty and stability, so it is used in making medals, trophies, awards etc. सोन जेको आहे उहो ख़ालिस प्योरिटीअ खे, ख़ूबसूरती खे ऐं इस्तेहकाम खे रिप्रेज़ेंट कंदो आहे. इन जे करे उन मां मेडल्स, ट्रॉफीज़ ऐं ॿियूं अहिड़े क़िस्म जूं जेके शयूं आहिनि उहे ठाहियूं वेंदियूं आहिनि. प्लाटिनम हिकिड़ो टियों नोबल मेटल आहे जंहिंजी निशानी आहे PT. इट इज़ अ सिल्वरी वाइट कोरोजन रेजिस्टेंस मेटल. चांदीअ जहिड़ो अछो रंग चमकंदड़ ऐं खाद मुख़ालिफ़ हूंदो आहे. इट इज़ पैरामैग्नेटिक ट्रांज़िशन मेटल. ही हिकिड़े क़िस्म जो पैरामैग्नेटिक ट्रांज़िशन मेटल आहे. पैरामैग्नेटिक जे बारे में असां अॻिते वधीक डिटेल में पढ़ंदासीं. इट इज़ यूज़्ड इन केमिकल रिएक्शन्स एज़ कैटलिस्ट. हिन खे प्लाटिनम खे असां
कैटलिस्ट तौर ते अमल अंगेज तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हांखे यादि हूंदो त कैटलिस्ट जो कमु छा थींदो आहे त पाण रिएक्शन में इस्तेमालु न थींदो आहे पर रिएक्शन खे स्पीड अप कंदो आहे। मिसाल जे तौर ते ॾिसो ही प्लाटिनम ऐं पी डी ऐं असांजो आहे रोडियम प्लाडियम ऐं प्लाटिनम, इन्हनि टिनी जो ठहियलु असां हिकिड़ो ॾेखारियो आहे त हीउ कैटलिस्ट तौर ते कमु थो करे। ॿिए पासे ॾांहुं हाइड्रोकार्बन आहिनि ऐं असांजो नाइट्रोजन ऑक्साइड आहे, कार्बन मोनोऑक्साइड आहे। उहो उन्हनि खे छा कंदो आहे त हे लेस हज़ार्डस जेके कंपाउंड आहिनि उन्हनि में तब्दील करे छॾींदो आहे। हाणे हाइड्रोकार्बन खे पाणीअ में ऐं हिननि टिनी खे मिलाए करे पाणी कार्बन डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन में तब्दील करे छॾियो। नाइट्रोजन ऐं पाणी नुक़सानकार कोन्हे को, कार्बन डाइऑक्साइड नुक़सानकार आहे पर कार्बन मोनोऑक्साइड खां घटि आहे। इन्हनि रिएक्शन्स खे प्लाटिनम असां कैटलिस्ट तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। रिएक्शन कीमयाई रद्द अमल जेको असांजो प्लाटिनम आहे उहो व्हीकल्स जे अंदरि कैटालाइटिक कन्वर्टर तौर ते इस्तेमालु थींदो आहे। इट हेल्प्स द कंप्लीट कंबस्शन ऑफ हाइड्रोकार्बन्स एंड रिड्यूसिस द इमिशन ऑफ एयर पॉल्यूटेंट्स। ही हाइड्रोकार्बन्स जे मुकमल ॿरण में मदद कंदो आहे ऐं ईअं करण सां जेके हवा जी गदलाइण वारा मादा आहिनि उन्हनि जे अख़राज में तमामु घणी कमी पैदा कंदो आहे। जेकॾहिं हाइड्रोकार्बन्स मुकमल न सड़ंदा त तमामु ख़तरनाक एयर पॉल्यूटेंट्स ख़ारिज थींदा। उहे जॾहिं मुकमल सड़ंदा आहिनि, उन्हनि जी कंबस्शन थी वेंदी आहे त पोइ घटि मिक़दार में एयर पॉल्यूटेंट्स जो इख़राज थींदो आहे। प्राइस ऑफ प्रीशियस मेटल इज़ फिक्स्ड अकॉर्डिंग टू इट्स वेट। हिन क़ीमती धातुअ जी क़ीमत हुन जे वज़न जे लिहाज़ खां तय थींदी आहे। इट्स डेंसिटी इज़ मोर देन गोल्ड। हिन जी घाटाई सोन खां वधीक आहे। सो इट इज़ मोर एक्सपेंसिव देन गोल्ड। इहो तव्हांजे गोल्ड खां वधीक प्लाटिनम जेको आहे उहो महांगो थींदो आहे। हीअ अंदरि असां तव्हांखे ॾेखारियूं था हुनखे जॾहिं ज़ूम था कयूं त हुनजी स्ट्रक्चर में एल्यूमिनियम ट्राइऑक्साइड ऐं प्लाटिनम जेको आहे उहो इस्तेमालु थियल आहे एज़ अ कैटलिस्ट। हेठां सबस्ट्रेट आहे उहो हुन सां मिले थो। इन में कार्बन मोनोऑक्साइड, हाइड्रोकार्बन्स ऐं ऑक्सीजन जेके आहिनि उहे असां हाइड्रोकार्बन्स जॾहिं विझूं था त उहे सड़नि था त पोइ तव्हांखे कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ जो जेको आहे उहो मिक़दार मिलंदो आहे। हाणे जेकॾहिं कंप्लीट न सड़े हा त इहो कार्बन मोनोऑक्साइड साॻियो ई कार्बन मोनोऑक्साइड जी सूरत में ख़ारिज थिए हा, उहो तमामु घणो नुक़सानकार आहे। उनखे कार्बन डाइऑक्साइड में उन प्लाटिनम ख़ारिज करे वरितो आहे। डू यू नो, छा तव्हांखे ॼाण आहे? हीअ हिकिड़े दिलचस्प क़िस्म जी मालूमात आहे। लिक्विड मेटल पाणियाठ वारो हिकिड़ो धातु आहे। मरकरी इज़ द ओनली मेटल फाउंड इन लिक्विड स्टेट। पारो या मरकरी इहो वाहिद धातु आहे जेको लिक्विड स्टेट में मिलंदो आहे। इट बिलोंग्स टू 6th पीरियड एंड 3rd बी ग्रुप ऑफ मॉडर्न पीरियडिक टेबल। इन लिक्विड जेको मरकरी आहे उनजो तालुक़ु 6th पीरियड सां आहे ऐं ट्रांज़िशन मेटल्स में 3 बी ग्रुप में मौजूदु आहे। इट इज़ लोएस्ट मेल्टिंग पॉइंट अमंग ऑल मेटल्स। सभिनी धातुनि में घटि मेल्टिंग पॉइंट मरकरी जी हूंदी आहे। इट फॉर्म्स एलाइज़ विद अदर मेटल्स विच आर नोन एज अमलगम। मरकरी जेके बि मठ ठाहींदो आहे ॿियनि धातुनि सां गॾिजी उन्हनि खे अमलगम जो नालो ॾिनो वेंदो आहे। फॉर एग्जाम्पल टिन अमलगम इज़ एन एलाई ऑफ टिन एंड मरकरी। इट्स एलाई विद सिल्वर एंड टिन इज़ यूज़्ड एज डेंटल फिलिंग। मरकरीअ जो जेकॾहिं मठ चांदीअ सां ठाहियो वञे या टिन सां ठाहियो वञे त डेंटल फिलिंग जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। मरकरी इज़ यूज़्ड इन थर्मामीटर एंड बैरोमीटर। बैरोमीटर ऐं थर्मामीटर में पिणु मरकरी इस्तेमालु थींदो आहे। गैशियस मरकरी इज़ यूज़्ड इन स्ट्रीट लाइट एंड फ्लोरिसेंस लैम्प्स। जेकॾहिं मरकरी खे गैस वारी हालत में तब्दील कयो वेंदो आहे त उनखे स्ट्रीट लाइट में ऐं फ्लोरिसेंस जेके लैम्प्स आहिनि, बतियूं आहिनि, उन्हनि में इस्तेमालु कयो वञे थो। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।